अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां सिंधु नवाज़। मुंहिंजो तालुक़ रोशन फिरोज़ कल्यारो मां आहे। अॼु मां डॉक्टर सारा गंसारी जा कुझु शेर जेका असांजे ज़हन में आहिनि उहे असां तव्हां सां शेयर कंदासीं। उन में कुझु शेर अहिड़ा आहिनि जेका असांजा कुझु क्लोज़ माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ डेडिकेशन ज़रूरु कंदासीं। पहिरियों शेर, पछाड़ जे मुंहिंजी पोइती आहे, पछाड़ जे मुंहिंजी पोइती आहे, पोइ बि हिकिड़ी आड़ बची आहे। पछाड़ जे मुंहिंजी पोइती आहे, पोइ बि हिकिड़ी आड़ बची आहे। अॻु बि तोखे चाहींदो हुअसि, अॻु बि तोखे चाहींदो हुअसि, अॼु बि तुंहिंजी बाड़ लॻी आहे। मतलब ही जे रोज़ मेड़ करायूं था, ही जे रोज़ मेड़ करायूं था ऐं मुख़्तलिफ़ ॾींहं मल्हायूं था। ही जे रोज़ मेड़ करायूं था ऐं मुख़्तलिफ़ ॾींहं मल्हायूं था। कुझु बि न आहिनि ओ साथी, कुझु बि न आहिनि ओ साथी, बसि तोखे ॾिसण जा बहाना बणायूं था। इहो शेर जेको आहे मां स्पेशली हिकु त रिपीट कंदमि ऐं ॿियो इहो हम्स चांडियो आहे उन जे लाइ इहो शेर आहे, वरी रिपीट कंदसि। ही जे रोज़ मेड़ करायूं था ऐं मुख़्तलिफ़ ॾींहं मल्हायूं था। ही जे रोज़ मेड़ करायूं था ऐं मुख़्तलिफ़ ॾींहं मल्हायूं था। कुझु बि न आहिनि ओ साथी, बसि तोखे ॾिसण जा बहाना बणायूं था। इहे उन जूं आदतूं जेको शेर में अदा जी शाइरी बि हिकु जेको आहे सो तव्हांजी थॉट खे एक्सप्रेस कंदी आहे, तव्हांजी सोच, तव्हांजी जेके फीलिंग्स आहिनि उन्हनि खे शाइरी एक्सप्रेस कंदी आहे। त इहे पोइट्री मां जॾहिं पढ़ी पे त मूंखे हम्स चांडियो ज़हन में अची वियो, इन करे मां इहो रिपीट कयो। ॿियो आहे, हींअर कर सो हींअर कर, हींअर कर, हींअर कर सो हींअर कर, जेको अथई जीअ अंदरि। जेको तव्हांजे जीअ में आहे, जेको तव्हांजे अंदरि में आहे, उहो तव्हां हिमल कयो। छो जो ख़बर न आहे सुभाणे टाइम मिले या न मिले, ख़बर न आहे सुभाणे छा थिए, छो जो ज़िंदगी अनएक्सपेक्टेड आहे, कुझु न आहे ख़बर छा थींदो कंहिं महिल। त हींअर कर सो हींअर कर, जेको अथई जीअ अंदरि। जहिड़े आहे सभु ॻाल्हि हो जानी, जहिड़े आहे सभु ॻाल्हि हो जानी, जहिड़ो थिबो कीन ॿीहर। मतिलबु तव्हांजी ज़िंदगी तव्हांखे हिकु दफ़ो मिलंदी आहे, ख़ूबसूरत आहे, मूंखे लॻंदो आहे इंजॉय करणु खपे। माण्हू छा था चवनि, छा था सोचनि, मूंखे पर्सनली इन सां को फ़र्क़ु न पवंदो। माण्हुनि जो सोच आहे हू उन्हनि खे हू जजमेंटल हूंदा आहिनि, हू जज कंदा आहिनि माण्हुनि खे। मूंखे लॻंदो आहे जेको माण्हू पाण कुझु न करे सघंदो, जेको हुनजे हथ में न हूंदो, उहो ॿियनि खे क्रिटिसाइज़ कंदो आहे। त इन करे ज़िंदगी हिकिड़ी दफ़ा आहे, उनखे इंजॉय कयो फुली तरीक़े सां, जीअं तव्हां चाहियो था, जेको तव्हां चाहियो था उहो जीअं बि आहे। इहो न सोचो त माण्हू खे पसंदि ईंदो न ईंदो। मां इन शइ जो न सोचंदी, मां चवंदी आहियां धूड़ वञी पाइनि माण्हू, धूड़ पाइनि वञी, जेको सोचनि था वञी सोचनि। त वरी मां इहो रिपीट कंदमि, हींअर कर सो हींअर कर, जेको थिए जीअ अंदरि। जहिड़े आहे सभु ॻाल्हि हो जानी, जहिड़ो थिबो कीन ॿीहर। अच्छा, हिकु ॿियो शेर आहे, मञा थो हुन गुल सुरहाण आंदी आहे, मञा थो हुन गुल सुरहाण आंदी आहे, ऐं हा हू चंड बि त ॼण चांदी आहे। मञा थो हुन गुल सुरहाण आंदी आहे, ऐं हा हू चंड बि त ॼण चांदी आहे। पर पोइ बि तुंहिंजे ख़ातिर हो साईं, पर पोइ बि तुंहिंजे ख़ातिर हो साईं, मुंहिंजे लिङनि जी लूंहं लूंहं मांदी आहे। हक़ीक़त आहे, बेशक इहे ई आहे। त इहे कुझु शेर आहे जेके असांखे वणिया, ऐं अॼु असांजो मूड जेको इन्हनि शेरनि जो, इन करे असां चयो त असां तव्हां सां शेयर कयूं। इन्हनि जे थ्रू तव्हां सां ॻाल्हि बि थी त ज़िंदगी इलाही ख़ूबसूरत आहे, उनखे पंहिंजे हिसाब सां जियो, पंहिंजे तरीक़े सां जियो। इहो न सोचो त माण्हू छा था सोचनि। मूंखे ट्रस्ट में मूंखे फ़र्क़ु न आहे पवंदो। हालांकि मां हिकु अहिड़ी सोसाइटी में आहियां
जिथे माण्हू धकियानूसी जंहिंजी सोच आहे माण्हू इलाही जाहिल त खे न चढ़ खपे छो जो इहो उन्हनि जो कसूर न आहे उहे जिथां तालुक था रखनि उहे हिन शइ में महदूद आहिनि उहे हिन दायरे में महदूद आहिनि खूह जा ॾेदड़ जंहिंखे चइबो आहे उहे आहिनि उन्हनि दुनिया ॾिठी न आहे पोइ उहे उन्हनि जो एक्सपोजर एक्चुअल में न आहे हूंदो उन्हनि जी सोच लाइ महदूद हूंदी आहे उन्हनि जो बि ॾो न आहे पर अगरि तव्हां में थोरो अकुलु आहे थोरो फ़हम आहे अगरि तव्हां दुनिया ॾिसो था घुमो था त महिरबानी करे उहो कयो जेको तव्हांजे अंदरि आहे जंहिंखे तव्हांखे गिल्ट न हुजे बाद में मतिलबु तव्हां बाद में इहो न सोचो त यार काश मां हीअ कयां छो माण्हू त ॻाल्हाईंदा चाहे तव्हां केतिरा बि चवंदा आहिनि न मस्जिद जो मुस्लो बि थी वेंदो न पोइ बि तव्हांखे माण्हू ॻाल्हाईंदा पोइ बि तव्हांखे उहो जीअण न ॾींदा का न का खामी हू कढंदा ज़रूरु इन करे जियो इंजॉय कयो माण्हुनि सां मोहबत कयो सभिनी सां मोहबत कयो हिकु पॉज़िटिव मैसेज ॿियनि जे लाइ तव्हां राहूं पैदा कयो अॻियां वधण जो पाण ख़ुशी सां ज़िंदगी गुज़ारियो ऐं पॉज़िटिव सोचो मां इहा ई हिकु मुंहिंजी वेश यादि आहे असांजी सिंध जेके आहे असांजे सिंध जा माण्हू जेका आहिनि उहे ई ज़िंदगी गुज़ारनि त महिरबानी वरी ॿीहर सुभाणे वरी हिकु नई पोइट्री सां गॾु नई सोच सां गॾु इंशाल्लाह तव्हां सां गॾु ख़ुदा हाफ़िज़